मौजूद आहियूं हुनरमंदी मेलो जेका सिंध म्यूज़ियम में लगाई वई आहे। हुनरमंदी मेलो इन करे लगायो वियो आहे जेका सिंध जा माण्हू ऐं मायूं जेके हुनरमंदी पंहिंजो कमु खणी अची हुनरमंदी जो मेलो सिंध म्यूज़ियम में पेश कयो अथनि, जंहिंमें अचण जा कस्टमर वग़ैरह वधी सघनि। हूअं त जीअं मेलो लॻंदो आहे हुनरमंद मेलो इहा ख़ासि इन रीज़न सां लॻाई वई आहे जेका ॻोठनि में मायूं पंहिंजा हुनर ठाहिनि था, रलियूं वग़ैरह जीअं त खटनि या पावा वग़ैरह, उन्हनि खां अलावा पंहिंजा कपिड़ा वग़ैरह बटू वग़ैरह, जूता, सिंधी टोपी, सिंधी अजरक ऐं रलियूं वग़ैरह ठाहिनि था। अचो त उन वाल सां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं आहे त आख़िर अव्हां जो हथ जो जेको हुनर आहे हीउ सिंधियुनि जो मशहूरु हुनर आहे ऐं हिननि जी अव्हां सेलिंग वग़ैरह कीअं थींदी आहे। अव्हां जेका हीअं पहिरियों प्रोग्राम रखियो आहे हुनरमंदी मेलो जेका सिंध म्यूज़ियम में थियो आहे, इन वाल सां छा चवणु आहे? अचो त हिननि जा असां ॻाल्हि ॿोल कयूं त हिननि जो छा चवणु आहे प्रोग्राम जे हवाले सां। जी, हुनरमंद मेलो जेको आहे सो सिंध जी सकाफ़त खे अॻिते करण लाइ लॻायो वियो आहे ऐं हीअ सकाफ़त खाते कोशिशि आहे जंहिंमें मुख़्तलिफ़ ॻोठनि खां मुख़्तलिफ़ शहरनि खां आयल जेको आहे सो माण्हुनि पंहिंजो हुनर पेश कयो आहे ऐं हिन मेले में उन्हनि जे हथ जे हुनर खे जेको आहे सो अॻिते आणण जे लाइ सकाफ़त खातो अहम किरदारु अदा करे रहियो आहे ऐं अॻिते बि उमेद था कयूं सकाफ़त खातो थींदो रहंदो ऐं हिन प्रोग्राम में अची करे असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे। प्रोग्राम में असांजे सिंध जा जेके हुनर आहिनि उहे प्रमोट थींदा। हिते न सिर्फ़ु पर ॿाहिरी दुनिया में बि असांजे सकाफ़त खे बहितरी तव्हां सामान ख़रीद कयो कहिड़े कहिड़ो सामान बि असां इलाही ख़रीद कयो आहे त जीअं जेको आहे सो असांजे हथ जे हुनर खे जेका आहे सा तक़वियत मिले वाधारे में अचे माण्हू जेके पंहिंजे हुनर खे जेको आहे सो जारी रखनि। हिन सां न सिर्फ़ु असांजे हुनर जी जेका आहे सा प्रमोशन थींदी पर ग़रीब मिसकिन माण्हुनि खे जेको आहे सो रोज़गार हुनरमंदी स्टॉल में हिते इलाही लॻियल आहिनि, पर तव्हां जेके पहिरियों दफ़ा आया आहियो हुनरमंदी स्टॉलनि में तव्हांखे सभ खां घणो कहिड़ो शइ महसूसु थियो जेको वणियो सभु स्टॉल जेके सुठा आहिनि सभु लॻल आहिनि सकाफ़ती शयूं ख़रीद कयूं आहिनि जेके गज आहिनि या ॿिया जेके तमामु सुठो प्रोग्राम। जंहिं इदारे जे तरफ़ां इहो मेलो लॻो आहे उनजो ऑनरी सेक्रेटरी आहियां। मक़सदु जी हिमायत मेलो लॻाइण जो इहो आहे त हिकिड़ी बाज़ार ठाही वञे जिते इहे सिंध जा हुनरमंद पंहिंजी शयूं पाण विकिणनि। इहो न त को विच वारो माण्हू जेको आहे सो हिननि खां घटि पैसनि में शइ वठे वधीक पैसनि में विकिणे, हीअ पाण सम्झनि त मार्केटिंग कीअं थींदी आहे, कीअं शयूं विकिणबियूं आहिनि, कीअं ग्राहक पंहिंजा साहिबा ऐं कहिड़े क़िस्म जी नवाण आणणु घुरिजे पंहिंजे हिननि हुनरनि में ताकी अॼु जी मार्केट खे हीअ कैप्चर करे सघे। इन में असां कोशिशि कई आहे त सिंध जे सभिनी हिसनि मां जेके बि अहिड़ा हुनर आहिनि उन्हनि खे घुरायो अथऊं ऐं उन्हनि खे हिते असां पंहिंजे ख़र्चे ते राहियो आहे ऐं जीअं हिते असांजी दुकान ते मक़सदु इहो आहे त महीने में 2-3 दफ़ा अहिड़े क़िस्म जी बाज़ार हुजे जेका खुलियल हुजे आम माण्हुनि जे लाइ, उहो अची इहा शइ ॾिसनि, इहे पसंदि अचे ऐं वठनि ताकी हिननि जी बि रहनुमाई थिए, हिननि जो बि विकिरो थिए, हिननि जी बि बहितरी थिए ऐं उन अंदाज़ सां जेकी वॾी बाज़ार ठाहे वञनि
हिकिड़ो परमनेंट हिसो थी वञे तव्हां ॿाहिरि त हिन में हिननि जी बहितरी इसका जो फ्री लगा है बिल्कुलु फ्री लॻल आहे न रुगो फ्री लॻल आहिनि हीअ रहियल बि फ्री आहे हिन जो 30 ॾींहं बि असां ॾिनो आहे अचण वञण जो ख़र्च बि असां ॾिनो आहे हिननि पंहिंजे खीसे मां टप बि ख़र्च कयो उनखे प्रमोट करण लाइ इवेंट असां कयो आहे जंहिंमें सिंध म्यूज़ियम बि आहे सिंध गवर्नमेंट बि आहे EFT वारनि जी बि हिन में एक्सपेक्टेशन आहे उन में आहे त इहे कुझु वक़्तु अॻु सिंधी अजरक या टोपी जे हवाले सां प्रोग्राम थिया अजरक ऐं टोपीअ में सवाल बि असांजा ॾाढा शयूं आहिनि जेके दुनिया लेवल ते या लेवल ते बहितर करणु ज़ाहिर जैसी असां उन्हनि जे अहिड़े क़िस्म जी नुमाइशूं ऐं अहिड़े क़िस्म जा फंक्शन रखंदासीं जेसि ताईं उहो इंटरनेशनल लेवल ते हाणे तव्हांजे तवसुस सां मीडिया जे तवसुस सां इहे शयूं जॾहिं इंटरनेशनल लेवल ते वेंदियूं जेके असांजा बर्फ हथ जा हुनर आहिनि ये तक़रीबन ईअं न आहे त पर इहो तक़रीबन किथे हूंदा जेको बि अचे पंहिंजी सेल करणु चाहे असां उनखे इहो स्टॉल विझंदासीं असां उनखे अकोमोडेट बि कंदासीं भली बि अचे सेल करे फ्री आपका हाणे इहा ख़बर न आहे त छो जो अॼु पहिरियों ॾींहुं आहे आया इन जी का हल्की फी हूंदी या थी सघे फ्री ऑफ कास्ट हुजे कमी अहिड़ी त जंहिंमें घटि में घटि हुन में ॿार पए जेकॾहिं अहिड़ी का ॻाल्हि बि थी अहिड़ी नॉमिनल हूंदी जो मां हर को माण्हू उन में अफोर्ड करे सघंदो आहे भरे सघंदो बाक़ी ज़ाहिर फंक्शन कोई वेही हिकिड़ो लाइव अमल ठाहिबो कहिड़े अंदाज़ सां हिन शइ खे असां वधीक प्रोमोट कयूं ऐं इंटरनेशनल लेवल ताईं सिंध लेवल ताईं माण्हुनि खे सम्झायूं तव्हांजो मतिलबु आहे सिर्फ़ु 3 ॾींहं न हुजे हिकु कंटिन्यू हा हे त हिकिड़ो शुरूआति आहे उन खां पोइ हे जेको स्टॉल आहे हे इवेंट आहे हे हंधि परमानेंट हूंदो आहे इन कम लाइ वक़्तु जेको बि माण्हू अचे पंहिंजो हिते सेल करे सघे थो स्टॉल हणी सघे थो ऐं उन में असांजी का बि वॾी का डिमांड आवाम खे मैसेज हो त के दुकान खोलणु चाहे था न इहो थी सघे थो बिल्कुलु जेतिरा बि दुकान आहिनि जेके जेको बि अचे पंहिंजो पंहिंजो ट्रेड पंहिंजे क्राफ्ट खे पंहिंजा जेके बि हथ हुनर आहिनि उहे अची उन नुमाइश करे सघनि कल्चर को प्रमोट कर रहे हैं यहाँ पर वो न सिर्फ एक हमारा काम चादरों पर सारी सब चीज़ों पर हम इसको लेकर आए हैं। आपका बलोची कल्चर मशहूर है जी हमारा बलोची कल्चर मशहूर है। अगर आपको मेरे ख्याल में 2 साल पहले के वर्ल्ड में जो है सबसे महंगा ड्रेस जो सेल हुआ था वो बलोची ड्रेस ही सेल हुआ था जो 2.5 लाख में सेल हुआ था। अच्छा ये गूगल का कहना है मेरा नहीं। अगर आप सर्च पाकिस्तान के आवाम को आप बलोची ड्रेस के हवाले से क्या कहना चाहते हैं मैं बलोची ड्रेस के हवाले से मैं हमारे पाकिस्तान का तमाम कल्चर पूरे पाकिस्तान का कल्चर चाहे वो सिंध कल्चर है चाहे बलूचिस्तान कल्चर है चाहे हमारा पश्चिम कल्चर है चाहे हमारा KPK का कल्चर है तमाम इतना खूबसूरत है और पूरे दुनिया में इसकी डिमांड है पूरे दुनिया में इसकी डिमांड है। अस्सलाम वालेकुम जनाब तबसुम बनाए आया इदारे की तरफा ये स्टाल है बटियारी जो स्टाल आहे ये असीं अलॻि मतिलबु ॻोठ में ट्रेनिंग्स ॾींदा आहियूं ग़रीब जेके औरतुनि उनखे ट्रेनिंग्स कराईंदा आहियूं और उन्हनि जो जेको हुनर आहे न उहो असीं अहिड़ा जेके इंस्टीट्यूशन मिला न रखंदा आहियूं जीअं हुनजो प्रमोट करण जे लाइ जीअं माना हुननि जी लिंकेज कनि ऐं उन्हनि खे ऑर्डर्स मिलनि ऐं जेके हुननि मतिलबु तव्हां फैज़ाबाद आला बटियारी सॼो हुनर माना मार्केट का घटि रेट में न वधीक मार्केट में घटि रेट ते मिलंदा या सस्ते में हिते मार्केट जे रेट में कहिड़ो का फ़र्क़ु आहे मार्केट रेट में नॉर्मल रेट आहे एॾो महांगो बि न आहे न सस्तो आहे अहमद कंदा आहियूं कोई सेल थी चुको आहे सामान जी हा असांखे ऑर्डर्स बि मिलनि आहिनि ऐं सेल बि कंदा आहियूं
थरदीप वारनि गॾिजी लॻायो आहे जेके असांजूं हुनरमंद औरतूं आहिनि उहे ॿाराड़ी खां आहिनि जंहिंमें काछो कोइस्तान ऐं असांजो ॿियूं जेके आहिनि दादू ज़िलो जामशोरे खां ऐं घर जा हिते बि आया आहिनि त हिन हुनर जो ख़ासि जेको मक़सदु आहे हिन जे पुठियां उहो इहो मक़सदु आहे त जेके ॿाराड़ी में असांजूं अॼूं हुनर कनि थियूं पयूं उहो उन्हनि खे ओतिरी पंहिंजी हिकिड़ी त क़ीमत बि नथी मिले ऐं उनजो मार्केट लिंक बि नथी थिए त मार्केट लिंकेज कीअं थियनि छाकाणि त ॿाराड़ी ताईं महदूद आहिनि न त उन हिसाब सां हिन मेले जी असां ख़ासि जेका कामयाबी सम्झूं त पहिरीं त या त अॼु ॿाराड़ी वारियूं हिते हैदराबाद जहिड़े शहर में आयूं आहिनि पंहिंजा स्टॉल लॻाया अथनि पंहिंजो हुनर जी नुमाइश कई अथनि ऐं तंहिंखां अलावा हिते हिन जा कुझु लिंकेजिस डेवलप थिया आहिनि ऐं तंहिंखां अलावा जेको थेरेपी जो हिकिड़ो हिसो आहे जंहिंमें असां अॻियुनि खे ऐं अॾनि खे हुनजी सिखिया ॾींदा आहियूं उन्हनि मां ई हीअ पंहिंजो सामान ठाहे करे खणी आयूं आहिनि त असांखे अॼु कामयाबी जो ॾींहुं थो लॻे ज़िलो जामशोरे जो बि आहे उन खां अलावा मिठी में ॾिसण खां मालिक हुते जा बि आर्टिसंस डांसर्स गॾु आहिनि मुख़्तलिफ़ हुनर जेके आहिनि असां पंहिंजे इलाइक़नि जा उन्हनि खे हिते डिस्प्ले करायो आहे त असांजे गॾु जेको प्रोजेक्ट हलाए थो सक्सेस हुनजे अंदरि बेसिकली असांजो मक़सदु इहो आहे जेके ग़रीब घराणा आहिनि त उन्हनि जी जेका आमदनी आहे उन में कुझु इज़ाफ़ो अचे उहे कुझु रोज़गार कनि त हिकिड़ो हुनरी जेका सिखिया जो सेक्टर आहे असांजे इदारे में ऐं उन में असांजा मुख़्तलिफ़ सेंटर्स हूंदा आहिनि उते अॼु सिखंदियूं आहिनि कमु उन में रिलियुनि जो कमु आहे बर्त जो कमु आहे ऐं टोपियुनि जो कमु आहे फरासियुनि ठाहिण जो ऐं लॉइन ठाहिण जो कमु आहे त उहे हेॾियूं असांजूं जेके आर्टिसन सिखियूं आहिनि उन्हनि ई पंहिंजो जेको कमु आहे हुनर आहे उहो हिते अॼु डिवीज़न ताईं हैदराबाद ताईं आया आहियूं हिन मेले में हुनखे प्रमोट करण जे लाइ त जीअं उन्हनि जे हुनर खे हिकिड़ी हथी मिले ऐं उन्हनि जी आमदनी में बि कुझु इज़ाफ़ो अचे उन्हनि जे हुनर जी तरक़ी उन सां गॾु ई जेको आहे सो असांजो मां सिखिया पहिरियां वरिती थर्दी वारनि खां सक्सेस प्रोग्राम जेको हुयो उन मां पहिरियां मां सिखिया वरिती उन खां पोइ मां सेंटर हलाया उन खां पोइ अॼु मां पंहिंजूं शयूं ठाहे हिते खणी आई आहियां ऐं माशाल्लाह काफ़ी शयूं मुंहिंजूं सेल थियूं आहिनि कहिड़ी कहिड़ी शयूं खणी आया ज्वैलरीज़ आहे हार जूं टोपियूं आहिनि उन खां सवाइ ॿियूं काफ़ी कोटियूं आहिनि एप्लिक जो कमु आहे काफ़ी शयूं मना करे आया आहियूं असां ऐं असांखे अॻिते जे लाइ बि इहा ई उमेदु आहे त अलाह कंदो असां हिते कामयाबु थींदासीं सरदी ॿारनि जी वॾी महिरबानी आहे असांजे मथां मुंहिंजो नालो नसीम ख़ान आहे ऐं जेके लॻल आहे मेलो ऐं थधी जी जेकी वॾी ख़्वाहिश आहे की हीअ जेके हुनरमंद ख़ातून आहिनि इहे जेके बि असां गुलिस्तान खरपाड़ ऐं हितां खां जामशोरो दातू सभिनी में औरतुनि खे हिते वठी आया आहियूं मुंहिंजो मक़सदु इहो आहे की हीअ जेके थधे फिल्म खे ट्रेनिंग ॾे थी आर्टिसन खे ट्रेनिंग मिले थी हिननि खे हुन खां पोइ या ट्रेनिंग खां पोइ असीं चाहियूं था की हिन जो लिंक थी मार्केट से हिनजी एक्सेस हिनजी मार्केट ताईं थी वञे ऐं थधी जी कोशिशि आहे की हिननि खे जेके हुनर आहे उनखे प्रोमोट कयूं ऐं हिननि खे घटि में घटि हीअ ख़बर पवे भई हिते जा जेके कहिड़ा रेट्स हलनि था मार्केट जा ऐं छाकाणि हिननि जी मार्केट ताईं आहे कोन पहुची न आहे न त थधी जेकी ख़्वाहिश आहे की हिननि औरतुनि खे घटि में घटि हीअ ख़बर पवे कि असां एॾी महिनत कयूं था एॾी महिनत से हीअ शइ रली था ॾिसो था एॾी महिनत से ठहे थी उन्हनि खे उनजो सही मुआवज़ो नथो मिले त घटि में घटि अॼो की हिननि में इहो थींदो की हिननि जो जेके कॉन्टेक्ट्स ठहंदा ऐं हिनजी मार्केट ताईं असां कोशिशि कयूं हुनजी एक्सेस थी वञनि ताकी हिनजी जेकी महिनत आहे जंहिंजे करे इहा बाक़ी तमामु सुठो आहे ऐं चाहियां थी अहिड़े क़िस्म जा जेके मेला थियणु खपनि ख़ासि करे जेके असांजी सिंध जी ॿाराणी जी माई आहिनि जेके एॾी हुनरमंद आहिनि एॾी परे परे खां हिते आयल आहिनि जेके कॾहिं उन्हनि खे इहा ख़बर नथी पवे की मार्केट आहे कहिड़ी हिते कहिड़ो रेट हले पियो हिन जे करे असांजी कोशिशि तरतीब जी आहे की हिननि खे असां इंट्रोड्यूस करायूं के प्रमोशन मिले ऐं हीअ पाण हिनजो कॉन्टेक्ट मार्केट सिंध जूं हुनरमंद मायूं जेकी स्टॉल वग़ैरह लॻाईंदियूं आहिनि रली वग़ैरह उनखां अलावा इलाही भर्ती जो कमु कनि था उन्हनि खे तव्हां पंहिंजो कहिड़ो मैसेज ॾियणु था चाहियो असां मुंहिंजो हिकिड़ो मैसेज हीअ आहे की हीअ जेके बि रली या हुनर अहिड़े क़िस्म जा जेके कमु थिए थो घटि में घटि मुंहिंजो हिकिड़ो मैसेज हीअ आहे की हीअ जेके असां वटि मिडिल मैन ॻोठनि में अचनि था मिडिल मैन जेके कमु कनि था हुननि खे घटि में घटि उहो मुआवज़ो नथो मिले त मुंहिंजो हिकिड़ो इन सभिनी जे लाइ पैगाम आहे की तव्हां पाण मार्केट में अचो ऐं तव्हां पाण उन शयुनि खे पाण पंहिंजो ॾियो जाके जेके विच में मिडिल मैन आहे जेके पाण जो उनखे प्रॉफिट मिले थो उहो उन्हनि खे न मिले जेके तव्हां महिनत कयो था तव्हां पाण अचो मार्केट ॾिसो रेट ॾिसो तव्हांखे पंहिंजो मुआवज़ो सही मिली वेंदो हीअ मुंहिंजो पैगाम आहे की जेके बि असां हुनरमंद आहिनि उहे पाण अची मार्केट में एक्सेस
सुविधाऊं त इलाही सारियूं आहिनि त सुठो हूंदो ऐं हैदराबाद में एतिरा तफ़री जा मौक़ा कोन हूंदा आहिनि त असां चाहियूं था त तफ़री जा मौक़ा बि हुजनि आवाम खे मौक़ो मिले जो पंहिंजी ज़हनी ग्रोथ करे सघनि ॿारनि खे वठी असां त आहियूं फैमिली खे वठी उमेद इहो पंहिंजो बहितर हूंदो अॼु जो हुनरमंदी मेलो थियो आहे इहो तव्हां कीअं महसूसु कयो ज़बरदस्त हेॾो असां त कॾहिं हैदराबाद शहर में पहिरीं ते कोन्हे अच्छा हैदराबाद शहर ते अहिड़ो कोन थियो बि आहे असां हिन दफ़ा कोन ॿुधियो आहे लॻायल हीअ ज़बरदस्त आहे जहिड़े नमूने हींअर जेका लुक आहे हीअ तमामु सिंधी हुनर जे हिसाब सां बहितरीन हथरादी हुनर थियल आहे हिन में तव्हां कहिड़ो मैसेज हुननि में मैसेज इहो मिलियो त हींअर जीअं पोइ तीअं वधंदो वञे पियो सुठो बि थींदो वञे पियो पहिरीं खे वरी उन्हनि रिवाइज़ करे छॾियो पहिरीं हुनर जेको कोन हो हाणे उहो रिवाइज़ थी वियो वरी उनखे हलायो पहिरीं हिन खां पोइ जो विच में जेको हो माण्हू पोइ हुनजो शौक़ु कोन पर हाणे वधीक शौक़ु हाणे शौक़ु वधीक पियो हिन में जेको कमु थिए पियो तमामु सुठो जेको सीए जो धाॻो जेको आहे खुर मां पियो वञे पोइ पहिरीं हो हाणे कोन हो विच में ख़तमु थी वियो हाणे वरी या साईं जी पंहिंजे आबुल साहब जी स्टाफ आहे जेको तमामु फैन कार हिन में आहे तमामु सुठो पहले जेको हीउ कयो अथनि हिन में तव्हां ॾिसो त एक्सपीरियंस थिया मां जखमाबाद खां आहियां ज़िलो जखमाबाद तालको खुर्द ॻोठ जो नालो आहे गोदरो भट्टी मुंहिंजो नालो आहे सुखरी भट्टी असां जेको अदियूं आहिनि असांजे ॻोठ में सभु इहे कड़क जो कमु कंदियूं आहिनि हुनरवंद अदियूं आहिनि हुते ग्रुप ठहियलु आहे असांजो असांजी हे मशहूरु आहे हे पिंडी हे पखो हे असांजो हे मशहूरु आहे जखमाबाद ज़िले में सखर में मशहूरु आहे हे मुंडी जो कमु बि आहे मुंडी जो कमु बि कंदा असां बिल्कुलु असांजे ॻोठ में हुनर घणो आहे जिते असांखे ऑर्डर मिलंदा आहिनि जिते स्टाल लॻंदा आहिनि असांखे दावत ॾींदा आहिनि असां हुते पहुची वेंदा आहियूं प्राइस सही रखियल आहे महांगी आहे इलाही स्टाल वारा मां मुनासिब रेट रखिया आहिनि जीअं असांखे शइ खपे वापसि खणी न वञे हे 500 जोड़ी हे 500 हे बि 500 हो 1500 खणी ॾेखारियो ज़रूरु हे वॾो आहे 9 जी जेका प्रेस आहे 1500 हे ख़ासि ॻाल्हि कहिड़ी आहे हिन में तेल में महिनत घणी आहे हिन जो लाभारो जो जेको आहे न ॾुखियो आहे हा जेको ज़रे ज़रे जो असां कमु कंदा हूंदा आहियूं ॾुखी ॻाल्हि आहे ॾाढी हिते सिंध में हुनरमंदी मेलो जेको थियो आहे हुनरमंदी मेले वारनि सां असां ॻाल्हि ॿोल कयोसीं जेके हिन जो स्टॉल वग़ैरह लॻाया आहिनि सिंध जे हथ जे हुनरमंद जेका फ़न हुयो उन फ़न जे हवाले सां हितां सिंधी यूनिवर्सिटी जा आर्ट एंड डिज़ाइनिंग जा फ़न वारा बि हुया ऐं थर पार्क जा जेके जंहिंजा फ़न आहिनि पंहिंजा उन पंहिंजो फ़न जो सामान खणी अची हिते पेश कयूं हिन में अदीब ऐं दानिश्वर माण्हू बि आया उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयो ऐं हिननि खां सामान वग़ैरह बि हिननि खां परचेज़ कई जेका हिननि हथ जी हुनर आहे जेका मशहूरु थी गुज़रे हिन हवाले सां हिननि जो जेको प्रोग्राम आहे उहो सिंध म्यूज़ियम में 3 ॾींहं जारी ऐं सारी रहंदो कैमरामैन महबूब अली जमाल सां गॾु रिपोर्टर मज़हर अली जमाली सोच टीवी हैदराबाद सब्सक्राइब कयो हमारे पैनल चैनल सोच टीवी के बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारिंदा सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। डोंट फॉरगेट टू सब्सक्राइब आवर चैनल सोच टीवी एंड प्रेस द बेल आइकन।